मां युग युग में पैदा थींदो आहियां। पृथ्वीअ ते जॾहिं जॾहिं धर्म ते डप जा बादल छाइजंदा आहिनि ऐं अधर्म वधंदो वेंदो आहे, तॾहिं तॾहिं सतपुरुष जी रक्षा लाइ, दुष्टनि जे विनाश लाइ ऐं धर्म जी स्थापना जे लाइ मां युग युग में प्रगट थींदो आहियां। जय श्री कृष्ण। श्री कृष्ण भॻवान जी स्तुति। अर्जुन खे जेको गीता जो ज्ञान श्री कृष्ण भॻवान ॾिनो आहे, सो कवि किशोरदास चवे थो त हे प्रभु, हे दुख भंजन, हे कृपालु, इहो ज्ञान तव्हां मूंखे प्राप्त करायो। हे दीन दयाल, हे भगत वत्सल, जेको उन्हीअ ज्ञान खे ॼाणे ऐं सम्झे थो, तंहिं साक्षात पूर्ण ब्रह्म जो दर्शन कयो आहे। हे श्री कृष्ण भॻवान, जेको तव्हांजे चरणनि जे शरण में अची पवे थो, उनखे को बि माया जो छल वल भुलाए नथो सघे ऐं इहो मनुष्य हिन महाभयानक संसार सागर मां लंघे पार पवे थो। हे दयालु, मां तव्हांजे शरण आयो आहियां। हे श्री कृष्ण भॻवान, तव्हां सभिनी संतनि जी विनंती ॿुधण वारा आहियो। हे कमलापत, हे केशव, हे कमल मुख, हे कृपा निधान, मुंहिंजी तव्हांखे वारंवार नमस्कार आहे। हे श्री कृष्ण भॻवान, तव्हांजा चरण उहे आहिनि जेके तव्हांजा भगत आहिनि तिनखे पवित्र कनि था। तंहिं करे मां हीअ गीता हरिअ जे भगतनि लाइ चवां थो त मन को हिन मां सतगतीअ खे प्राप्त थिए ऐं मुक्ति हासिल थिए। गीता जी शुरूआत। ओम श्री गणेशाय नमः। श्री ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय विश्वेश्वरो आद परख अपरम पार अलेख परखाय नमः। जगत बंध स्वरूप जी के ॼाणणहार, हर जस मांगन इयो दास प्रभु के द्वार। श्री गीता जा 18 नाला। गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्म विद्या, ब्रह्मवली, तरसंध्या, मुक्त घिएनी, अर्धमात्रा, चंदांदा, चदांदा, भोंदनी, भयनाशिनी, वैदतरी, परा, अनंता ऐं तत्वार्थ ज्ञान मंजरी। प्रार्थना। नमस्कार करियां थो उन्हीअ परमात्मा देव खे, जंहिंजी स्तुति 4 वेद ऐं देव देवताऊं, संत महात्मा ऐं शेष नांग, जंहिंखे 1000 मुख आहिनि, सो बि उन्हीअ परमात्मा देव जी स्तुति करे रहियो आहे। सो परमात्मा कहिड़ो आहे? सत चित आनंद रूप थी सारे संसार जे उत्पत्तिअ करण वारो ऐं विष्णु भॻवान जी सॼी सृष्टिअ खे पालणहारो ऐं शिव रूप थी सारे जगत खे लय करण वारो आहे। जॾहिं संसार में पाप घणा थियनि था, तॾहिं परमात्मा अवतार धारे दैतन खे नास करे थो, सत ऐं धर्म जी रक्षा करे थो। जीअं त नृसिंह अवतार धारे प्रहलाद भगत खे बचायाई ऐं हरनाकस दैत खे नास कयाई ऐं रामचंद्र अवतार धारे रावण, राक्षसनि ऐं ॿियनि दैतनि खे नास कयाई। मच्छ अवतार धारे अधासुर दैत खे मारे 4 वेद ब्रह्म खे ॾिनाई ऐं कच्छ अवतार धारे समुंड खे विलोड़े 14 रत्न कढियाई। जे सॼे संसार में अमृत थी था वर्तजन ऐं श्री कृष्ण रूप धारे कंस दैत खे मारे पृथ्वीअ जो भार लाहे
भगवत गीता जो सारो उपदेश अरिड़हनि अध्यायनि में, जंहिंमें चइनि वेदनि, 6 शास्त्रनि, 18 पुराणनि जो तत्व निकितल आहे, जो श्री कृष्ण मदन मुरार पंहिंजे मुख सां भगत अर्जुन खे उपदेश थो करे। श्री ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय विश्वेश्वराय आदिपुरुष अपरंपार अलेख पुरुषाय नमः। परसराम ज़िया साहिब द्वारा लिखियल प्रार्थना। सखा जो साहिब, तूं सखा आहीं सबा जो दर, अथम तुंहिंजो झलियो, हाक तुंहिंजीअ खे ॿुधी मां दूर खां आहियां हलियो। महत ॾे मालिक मूंखे, मुंहिंजे मदायुनि खे न ॾिस, ऐब मूं में अणमणिया, सच सच अथम साईं सलियो। तूं भरियो भंडार आहीं, खाली झोली भर खणी, आस हिक तो में रखी, मूं आसरो जग जो पलियो। तूं हीअं जो ठार आहीं, ठार विझ मन ठार तूं, बेसबब दुनिया जे हिरसन में ज़िगर आहे जलियो। तुंहिंजे दम सां दिल जे उजड़ियल बाग में ईंदी बहार, तो नज़र जंहिं ते कई, सो दाई मां फूलियो फलियो। तुंहिंजी चाउठ ते पियो, आहियां पवई मन तरस को, मां ज़िया मजबूर आहियां, रूह जो तो सां रलियो, रूह जो तो सां रलियो। सुभाणे खां अध्याय पहिरियों पढ़बो। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण।